Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. राजा लगे पयो था माणक जूं राहूं पिया पर हाणे माणक जूं राहूं नियाण छॾे ॾे छाकाणि त माणक खे ही संभगी वियो अल्लाह न करे पर तू माणक जो दुश्मन को थियो आई आउं माणक जो दुश्मन कोन थियो आहियां पर मूंखे सभु ख़बर आहे त हाणे माणक ज़िंदा कोन्हे हाणे तूं पंहिंजो माणक मूंखे सम्झी छॾ कुजा तो चवी सही पियो चवां मूं वटि सभु कुझु आहे पको घर होड़ा ठीहो असुल खट ते वेही खाईंदी तूं मूंसां शादी कर मां तोखे हिन राज जी राणी बणाईंदुसि तोखे शर्म कोन पियो अचे हिक न्याणी सां इहे पियो ॻाल्हाई मूं तोखे ग़लति त कोन चयो आहे शादी जो चयो आहे ही असांजो तड़ आहे हिते ॿीहर अची वरी एड़ी मश्करी की न कजाए ही सभु तड़ मुंहिंजा आहे मंगर खे हिते अचण खां केर बि रोके नथो सघे ऐं जेकॾहिं कंहिं रोकण जी कोशिश बि कई त मंगर हुनखे ॻही वेंदो कमीसा का खबर पई माणक पुट जी किथां बि का ख़बर कान पई सुणियो आहे त हाजी साहब आयो आहे तूं हुन सां मिली आहे न का ख़बर चार वठी आहे उन जा वॾा वास्ता आहिनि वॾा माण्हू आहिनि उहे अॼु ताईं हाजी साहब हितां हेतिरा माण्हू गुम थिया कॾहिं हाजी साहब को माण्हू मोटायो कमीसा कहिड़ी ख़बर हाजी साहब खे असां ते को रहम अची वञे राणी पाण माण्हुनि ते कंहिंखे बरहम कोन थो अचे बसि इहे अचनि था पंहिंजो कमु कयूं हलिया बि इहो हाजी साहब हिते शिकार करे पंहिंजा कम करे हलियो वेंदो बाक़ी असां माण्हुनि जो केर बि कोन्हे तुंहिंजी मर्ज़ी आहे भला असीं ग़रीब माण्हू कंहिं न कंहिंजो शिकार थींदा रहंदासीं कॾहिं तूफ़ान जो कॾहिं समुंड जो ऐं कॾहिं हितां जे वॾनि माण्हुनि जो समुंड असांजा बचा पाले थो ऐं वरी बचा काहे बि थो कमीसा असांजे घर में जेको अन्न रखियल हुयो न सभु खत्म थी वियो हाणे असीं कीअं खाईंदासीं हा हेॾा अन्न बि वियो ऐं होॾा माणक बि वियो ऐं असांजे घर में हाणे चुल्हो विझण ते आहे हाणे वञी कॾहिं में पवे अलाह करे मुंहिंजो माणक मोटी अचे माणक मोटी ईंदो त सभु कुझु अची वेंदो मुंहिंजे घर में कहिड़ा पुछंदे अल्लाह खे बाजिब कहिड़ा ॾिसंदे सूरतूं अञा त तुंहिंजो ख़ाली मंगणो थियो आहे जे शादी थी त घर मां कोन निकिरंदे ना ना बा अम्मा मड़ी भोग पी करे सुभाणे ई ज्वार ते निकिरी वेंदी हाँ ये मुड़स मानो थी ना बाप
हिन दफ़े हूड़ो भरे अचिजांइ त तुंहिंजी शादी वादी कराइणी आहे। हिन भेरे अलाह कंदो ऐं होड़े जी टैंकी फुल करे ईंदुसि। मुंहिंजे हिनड़े लाड़ जा दरिया जे पछाड़ जा मांझी वो राजा मो समझो तू सुम्ही रही आहे पर तू अञा जागी पई। अम्मा मुंहिंजी अखियुनि खे निंड किथे आहे? धीअ तू हाणे सुम्ही पओ, जेको नसीब हूंदो सोई थींदो। अम्मा मूं हिकु ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे? अम्मा पीर हाजी इब्राहिम वाड़ी वारे ॾे हली बास था बासे अचूं त माणक जल्दी मोटी अचे। मतां असांजी दुआ जल्दी अघामी वञे अम्मा। हाँ पर होॾां हलण लाइ ॾोकड़ घुर्जनि से मूं वटि कीन। विर्च विराइण लाइ मिठाई बि घुर्जे पर पंहिंजे घर में त अटो बि कीन। अम्मा मां कुछ पैसा पाण वटि लिकाए रखिया आहिनि, उहे आऊं तई खे ॾींदसि। सुबुह जो बस मूंखे दरगाह ते वठी हलो। हा सुबुह थिए त पोइ आऊं तोखे वठी हलंदसि ऐं राणी वारनि खे बि गॾु वठी हलंदासीं ऐं पोइ गॾिजी दुआ घुरंदासीं। ठीकु आहे अम्मा। राजा अम्मा हाणे वधीक न सोच, सुम्ही पओ, अलाह भलाई कंदो। मांझी वो मांझी वो मांझी वो मांझी वो। सेठ आऊं गच देर खां ॾिसां पियो तो सिगरेट मथे सिगरेट दुखाए वेठो आहीं। खैर त आहे न? मुंशी तूं हिनखे सिगरेट तो समझी, ही सिगरेट न आहे, ही मुंहिंजो अंदर आहे जेको दुखी रहियो आहे ऐं उन मां ही धुओं निकिरी रहियो आहे। अल्लाह न करे सेठ आंजो केर अंदर दुखाए। आंजो जे केर अंदर दुखाईंदो त असीं हिन तड़ खे ऐं समुंड खे ॿिन्ही खे दुखाए छॾींदासीं। मुंशी जंहिं अंदर दुखायो आहे उन सां जहिड़ो बि कहिड़ो कयां, आऊं करे बि त कुझु बि नथो सघां। आऊं समझी वियोसि सेठ, समझी वियोसि। आंजो अंदर राजा पई दुखाए, किथे राजा खे अॼु राजा मूंखे पंहिंजे तड़ मां तड़े कढियो आहे, पर आऊं राजा खे पंहिंजे अंदर मां कीअं नथो कढी सघां। सेठ आई रुगो ठीए ते पकड़ियल मच्छी ॾिठी आहे ऐं ॿियो नोट ॻणिया आहिनि। अव्हां खे कहिड़ी ख़बर त समुंड में शिकार कीअं थींदो आहे। त पोइ मुंशी इहो मूंखे तूं ई ॿुधा त हिन समुंड में मुंहिंजो शिकार कीअं थींदो। सेठ उछलियूं था गाया गजू ऐं रमी। रमी जी तव्हांखे ख़बर आहे, उछलायोसि समुंड में भूलो, पोइ ॾिसो त नंढियूं वॾियूं मच्छियूं कीअं थियूं फांसनि। मुंशी बस कीअं बि कर पर हिन राजा खे राज़ी कर। आऊं राजा बिना रही कोन सघंदुसि। बस मुंशी कीअं बि कर पर राजा खे राज़ी कर। राजा जेकॾहिं मूंखे न मिली त मां मरी वेंदुसि। ऐं को था परेशान थियो, राजा खां वेंदी केॾां। जे इज़त सां न मिली त ॾाढ ते बि खणी ईंदासीं राजा खे सेठ, पंहिंजे साम्हूं उछलाईंदासीं। न धर्म न वीरू, मुंहिंजो नालो आहे
मीरू अख जो काणू हिन तर जो राणू। हाँ बंशी, तू सही पे चई। ए दरिया पीर, ऐं न्याणी निमाणी तुंहिंजो दरिया लताड़े तो वटि पहुती आहियां। ए मुंहिंजा भलारा मुर्शिद, तूं मुंहिंजी हिकु ॻाल्हि सुण। तूं हिन दरिया भाषा जो पीर आहीं। तूं पंहिंजे दरिया खे चओ त मुंहिंजो माणक मूंखे मोटाए ॾे। ए दरिया पीर, तू मुझी दुआ अघाए, मुझी सदा सुन। माझी वो माझी वो माझी वो माझी वो। बोला बाबा इन दफ़े मूंखे 30 बाज़ था खपनि। कुझु शहज़ादनि सां मुंहिंजी संगत वधी वई आहे, उन्हनि खे पहुचाइणा आहिनि। तूं सम्झी पियो न मुंहिंजी ॻाल्हि खे? बोला भाई साहब, तव्हां फिक्र की न कयो। शादो हिकु वॾो जानसी ऐं माहिर माण्हू आहे। जिते थो कोड़की हॾे उते त बाज़ फासे ई फासे। सम्झां थो हाजी साहब, आउं त चवां थो 30 त छा पर 40 बाज़ शादो असांखे पकड़े ॾींदो। ऐं हा बोला, बोला न शादी जो ख़्याल मिली कुझु चङो रख, हुनखे हिते घुराए वठ त उन सां कुझु मूंखे सलाह मशवरो करणो आहे। साईं, बस बाज़ खे शिकार खाराए वठां, शादो खे इजो कोठे थो अचां। गुड सर, हाणे असां लाइ छा हुकुम आहे? 2 ॾींहंनि खां पोइ डोनर अचनि पिया, हुननि खे साइट विज़िट कराए को प्रोजेक्ट वठूं, पोइ जेको प्रोजेक्ट मिलियो असां उन तहत गॾिजी कमु कंदासीं। सर, हिन नंढड़ी विज़िट दौरान मूं साहिली पट्टी ते घणो कुझु ॾिठो आहे। तव्हां छा ॾिठो आहे? लखे एकड़ तबाह बर्बाद ज़मीन,
सिम नालनि ऐं LBODs जा समुंड में ज़हरीला छोड़, बुखूं बेवसूं उहे ख़ानदान जिन जा माण्हू समुंड में गुम थी विया, ख़बर ई न पई। तूफ़ाननि ऐं मुसीबतुनि जा सटियल माण्हू, इंडियन नेवी जी फायरिंग में मारियल ऐं ज़ख़्मी थियल माण्हू। बस आदर्श, तूं हर ॻाल्हि खे एतिरो सीरियस न वठंदो कर। सर, आउं नेचुरली हसास माण्हू आहियां ऐं हर मसइले खे गहराईअ सां सोचींदो आहियां। आदर्श, तूं हर मसइले खे एतिरो गहराई सां सोचींदे चरियो थी वेंदी। अड़े बाबा, सॼी दुनिया मसइलनि सां भरी पई आहे। सभु मसइलनि खे हल करण जो असां ई ठीको खयो आहे। सर, असांजे कमु करण जो को मक़सदु त हुजे न। अरे वाह, थोरो आदर्श खे त सम्झाए। सर, आदर्श ठीक पियो चवे। मुंहिंजी बि इहा ई राय आहे त को अहिड़ो प्रोजेक्ट वठिजे जंहिंसां साहिल जी पट्टी ते रहंदड़ तमामु माण्हुनि खे फ़ाइदो थिए। मिसाल तौर सर, रोड रस्ता पका कराइजनि, तालीम जी बुनियाद खे मज़बूत करण लाइ स्कूल जूं के सुठियूं इमारतूं ॾिजनि, रोज़गार जा वसी ज़रिया पैदा कया वञनि। ऐं शुरू में जॾहिं तव्हां वांगुरु कमु कंदो हुयसि त मुंहिंजा बि कुझु अहिड़ा हाल हुया, पर हाणे जॾहिं खां कुर्सी ते वेठो आहियां, हाणे सभु कुझु सम्झी वियो। ॾिसो सर, असांजी त हिकिड़ी राय हुई, वधीक तव्हां पाण हेड आहियो, पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। अड़े बाबा, NGOs में कमु कयो था, NGO जो मक़सदु ई सम्झी न आहियो सघिया। असां खां न हे समुंड रोकबो, हे माण्हू अहिड़े जा ई अहिड़ा रहंदा। इन जे करे थोरो कमु घणो ॾेखाओ, अमी बि खाओ, असीं बि खाओ। मूंखे कहिड़े निभाग कयो जो वापसि हिते आयसि। भली ॿी गोल लॻे हा, मरी वञा हा, उहो भलो हो। माणक वारनि खे अध में छॾे मूं जहिड़ो हिननि सां भॻी कई आहे। माणक वारनि जो कुॼा थियो, अलाए ज़िंदा बि आहिनि अलाए न, पर अलाह कंदो माणक वारा ज़िंदा हूंदा। ए दरिया पीर, तोखे मुंहिंजे संगती जी पारत हुजे, जे मुंहिंजो सिर खपे त आऊं हाज़िर आहियां, पर मुंहिंजे माणक खे कुझु न थिए। माझी वो, माझी वो, माझी वो, माझी वो, ओ माझी वो। माणक पीउ, असांजे छोकरनि जे बारे में का ख़बर आई? ख़बर इहा आहे त समुंड में हूड़ो ऊंधो थी पियो आहे ऐं 11 माण्हू मरी विया। तौबा मुंहिंजा रब, तौबा अथई। या अल्लाह, ही समुंड खे छा थी वियो आहे जो रोज़ रोज़ असांजा माण्हू वागुअ वांगे थो ॻहंदो वञे। ॾोहो सिर्फ़ समंदर जो बि न आहे, ॾोहो असांजो बि आहे। असां समंदर खे मिठे पाणी जी जाइ ते गटरनि जो पाणी, किनो कारखाननि जो कारो पाणी, एतिरे क़दुरु जो असां तमरा जा वण वढे छॾिया ऐं उन जाइ ते भोला गुज रचो उछलायोसीं त समंदर काढ़जी पियो, डमरिजी पियो। पोइ असांजा बच्चा न ॻहंदो त छा कंदो? या अल्लाह, तूं समुंड खे सानिया ॾे, असांजा बच्चा न खाए। हर कंहिंजे बच्चनि जो ख़ैर हुजे। मौला, तूं माण्हुनि जूं झोलियूं न उजाड़, तूं रहम कर पंहिंजो, रहम कर। साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा।
साईं आउं ॿ ॾींहं अॻु माणक जे बारे में दरख़्वास्त ॾेई वियुसि उनजी का ख़बर चार पई? थोड़ा असां वटि रेडारनि जो अहिड़ो सिस्टम लॻल न आहे जो ॾिसी तव्हांखे ॿुधायूं त तव्हांजो पुटु हिते वेठो आहे। अड़े बाबा अञा कुझु ॾींहं लॻंदा उन में। साईं पोइ अञा घणा ॾींहं लॻंदा? बाबा असां मथे लिखी मोकिलियो आहे, हू जॾहिं ॿुधाइनि 6 महीना लॻी सघनि था। साईं असांजे घर जो चूल्हो बि माणक जे करे ॿरंदो। साईं माणक जो त हुओ बि हाणे त असांखे अची बुख वरायो। थोड़ा हिते तो वांगुरु सभु बुखिया माण्हू ईंदा आहिनि, ईअं तो वांगुरु अची दाहूं कंदा आहिनि हिते, पर असां उन्हनि खे किथां ॾियूं? जॾहिं को प्रोजेक्ट आयो उहो अव्हां जे विच में हूंदो। बसि साईं मूंखे ॿियो कुझु न खपे, सिर्फ़ु मूंखे पंहिंजे पुट जी ख़बर वठी। बाबा जॾहिं का ख़बर पई असां पाण अची तव्हांखे घर वेठे ॿुधाए वेंदासीं। बसि साईं असां ग़रीबनि जी आंख पार था हुजे। जेकर तव्हांजो असाइनमेंट पूरो थी वियो हुजे त हाणे असांखे हितां हलणो घुरिजे। हा रीबा, हिते कुझु बि न आहे थियणो ऐं तूं हिन रुञ में न बीह सघंदी आहे। हलो दादा बाबा तोखे भूले कुझु ॿुधायो आहे या न? हा साईं मूंखे भूले सभु कुझु ॿुधायो आहे। हाणे जीअं की भला साईं तव्हांजो हुकुम हुजे। बाबा शादा इन दफ़े संगत ही उते वॾा ॿार हुए ऐं हा फरमाइश बि चरख़ बाज़ जी कई अथऊं। ऐं चरख़ त पोइ पाण खे शादी लाज खां हेठि हलणो पवंदो, उते साईं कैंप लॻाइणी पवंदी। दादा अबा कैंप पाण लाइ का वॾी ॻाल्हि कान्हे, न ई वरी शादी लाज को पाण खां परे आहे। ऐं चवां थो भूले खे समूरो सामान गाॾी में रखे थो। ठीकु आहे हाजी साहब, मां हींअर ई घर वञी शिकार जो सामान खणी अचां थो, पोइ गॾु हलूं था। बोला बाबा इहो ज़रूरी सामान गाॾी में रखराए, पाण खे शिकार ते हलणो आहे। बा ठीकु आहे साईं, जेको हुकुम। बाबा हाणे सभिनि खे NGOs ऐं सरकार जी त ख़बर ई आहे, हुननि में को हाल ई कोन्हे। पंहिंजा सभु बच्चा समुंड में फाथल आहिनि। आई सलाह ॾियो पूजा कजे। पाण माण्हुनि जी दौड़ सरकार ऐं NGO सूदी आहे, जे उहे कुझु नथा कनि त ॿियो पाण कुझा कंदासीं। चुप करे को वेहूं, ऐं त चवां थो मीडिया वारनि खे हिते घुरायूं ऐं समूरी हक़ीक़त उन्हनि खे सुणायूं। ऐं पर मीडिया वारनि खे हिते केरु वठी ईंदो? काका ऐं हिकु दोस्त सां ॻाल्हायां थो, हुनजो मीडिया वारनि सां वॾो वास्तो आहे। हे पोइ जे अहिड़ी ॻाल्हि आहे त पाण सुभाणे सभई गॾिजी हली मीडिया वारनि जे अॻियां धायूं ऐं मन को अख़बार में फोटो अचनि त सरकार ताईं तव्हां पहुचे, का सरकार जी अखि फटिजे। काका तूं सही थो चएं, पाण सभई भेड़ा थी हलूं त भलो थींदो, सुबुह जो शहर गॾिजी हलंदासीं। हा पंहिंजे उते हलण सां सरकार जूं अखियूं कुझु खुलंदियूं, सुबुह जो पाण गॾिजी शहर हलंदासीं। इहे सही थींदो, पर पोइ बि जेका जजनि जी सलाह। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो Sin TV HD ड्रामा।